कराची में मौजूद मेरान टीवी जो रिपोर्टर ज़ुल्फ़िकार सुनियो। जी ज़ुल्फ़िकार, जलसे जामा और छा तफ़सील हैं? जी, हुकूमती पाबंदी बावजूद जो मोहब्बत सूर अली के शहीदन की याद में जो कोठायल ही ताज़गी जलसो है हिन वक्त जो है बाज़ाब्ता तौर जलसो जो है शुरुआत थी चुकी है। अवामी तहरीक जो मरकजी सदर जो है अयाज लतीफ़ फली जो कराची सिटीज़न अलायंस का जो मरकजी अगवान आहिनि ऐं उन खां अलावा जो है मुस्लिम लीग नून ऐं सिंध यूनाइटेड पार्टी थोड़े एसएमसी जा जो मरकजी अगवान आहिनि हुन जलसे में जो स्टेज से पहुंची चुका है। हुन जलसे में जो गबोल पार्क में जो कोठायल जलसो है जो बुधायो तो वञे त जो गबोल पार्क जो ग्राउंड है इहो 6 एकड़नि ते मुश्तमिल है ऐं इन में हिन जेका जलसे जी इंतजामिया है इन पारां जो बुधायो वियो आहे असांखे पहले 22,000 खां वधीक जेके आहिनि कुर्सियूं लॻाई हुयूं आहिनि माण्हुनि जे वेहण जे लाइ। जॾहिं मां इहो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ग्राउंड जो है गबोल पार्क वारो जो ग्राउंड है इहो हिन वक़्तु मुकमल तौर ते भरिजी चुको है। हज़ारे माण्हू जेके आहिनि हुन जलसे में शरीक आहिनि ऐं हिन ग्राउंड जे ॿाहिरि बि जेके आहिनि हज़ारनि जी तइदाद में चोतरफ़ जेके माण्हू आहिनि उहे मौजूद आहिनि। हिन वक़्तु जेका आहे ग्राउंड अंदरि माण्हुनि जे दाख़िल थियण जी का बि गुंजाइश न रही आहे ऐं इन खां अलावा जेके हिन गबोल पार्क जे चौफेर जेके घर आहिनि बिल्डिंगूं आहिनि हिननि जे छतुनि ते पिणु औरतुनि ऐं मर्दनि जो हिकिड़ो वॾो अंग जेको आहे मौजूदु आहे जेके पंहिंजे महबूब अॻवाननि खे जेको आहे ॾिसी रहिया आहिनि उन जूं स्पीच ॿुधी रहिया आहिनि। ऐं इन खां अलावा मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन जलसे में हुकूमती रुकावटुनि जे बावजूदि अवामी तहरीक जा मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके आयल क़ाफ़िला आहिनि उहे हुकूमती साइड रुकावटूं तोड़े हिते पहुची चुका आहिनि जिन में औरतुनि जो ऐं ॿारनि जो हिकिड़ो वॾो अंग मौजूदु आहे। माण्हू जेके आहिनि सिंधी जेके क़ौमी गीत आहिनि ऐं बलोची जेके क़ौमी गीत आहिनि उन्हनि ते रक़्स करे रहिया आहिनि झूमियूं वञी रहिया आहिनि हिकिड़ो इंतहाई जेको आहे जज़्बाती मंज़र आहे। जी अच्छा ज़ुल्फ़िकार, इहो ॿुधाइजो कि जलसे खां वटि उते जिते गबोल पार्क में जलसो थिए पियो उते सिक्योरिटी जा छा इंतज़ाम कया विया आहिनि? जी ताज़ा हिते सिक्योरिटी जे हवाले सां के बि जेके इंतज़ाम हुकूमती सतह ते का बि सिक्योरिटी कान्हे का। हिन जेका जलसे जी जेका सिक्योरिटी आहे उहा अवामी तहरीक ऐं कराची सिटीज़न अलायंस जा जेके कारकुन आहिनि उहे पंहिंजो सो पाण जेको आहे सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे सरंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं इन खां अलावा जेको आहे हिते पुलिस तोड़े रेंजर्स जो को बि वजूद नज़र नथो अचे। पुलिस तोड़े रेंजर्स कंहिं बि क़िस्म जे नज़र कोन थी अचे। ज़ुल्फ़िकार, अव्हां जी महिरबानी। होॾां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जलसे में शिरकत लाईंदड़ काफ़िलनि खे रोके केतिरनि ई अॻवाननि खे गिरफ़्तार कयो पियो जॾहिं त शहर में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त करे वज़ीर आला हाउस गवर्नर हाउस ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि समेत मुख़्तलिफ़ रोडनि ते कंटेनर ॿियारे सील कया विया। रहमान बलोच उतार के ले जाए, उस अब्दुर्रहमान बलोच को रहमान डिकेट करके शहीद किया जाए और जो रहमान मलिक बेनजीर भुट्टो को अकेला छोड़ के रावलपिंडी से भाग जाए उसको वजीर दाखिला बनाया जाए। ये है तुम्हारा इंसाफ। भगोड़ों को, मुनव्वर सोहरवर्दी के कातलों को, अब्दुल्ला मुराद के कातलों को, नासिर बलोच और अयाज सम्मो के कातलों को तुम अपनी गोद में बिठाते हो। ज़ुल्फ़िकार आबाद बनाकर ग्वादर से ज़ुल्फ़िकार आबाद तक एक पट्टी देना चाहते हो दहशतगर्दों को कि आगे चलकर आलमी ताकतें वहां एक नया मुल्क बनाए। तुम नहीं जानते कि ये सिंध के लोग, ये बलोच लोग जिनके लिए कहा था गुलखान नसीर ने मां चुक्के बलूचानी, ये बलोचों के बच्चे हैं। मक्के बलोचानी आजादन ताजादन मां वतवती वाजायन मां हाकिम मुल्कानी मां बुल्लड़ शेरानी मां चुक्के बलोचानी। ये बलोचों के बेटे, ये बलोचों के बेटे, ये नई स्टालिनग्राड की और लेनिनग्राड की तारीख लिखने वाले, जब स्टालिनग्राड को घेरा किया गया था जर्मन अफवाज ने तो माओ ने अपनी बच्चों को हुक्म दिया था कि तुमको शहीद नहीं होना, तुम
کو زندہ رہنا ہے اور اسٹالن گراڈ کی حفاظت کرنی ہے. اور اس عزیر بلوچ نے زندہ رہ کر ان نوجوانوں نے لیاری کی حفاظت کی. नासरीन ॾियारी में अवामी तहरीक जी मोहब्बत सिंध जलसे में सिंधियाणी तहरीक जी कारकुननि समेत बलोच औरतुनि बि वॾे अंग में शिरकत कई. जलसे में शिरकत कंदड़ अॻुवाणनि ऐं औरतुनि कारकुननि बहिराण टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि. मौजूदा जेका जमहूरी हुकूमत पान खे चवराए थी उन्हनि जनरल ज़ियाउल हक़ मुशर्रफ जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आमरतुनि जा. ही बिल्कुलु गैर जमहूरी कल्चर आहे ऐं मां सम्झां थो हीउ सभु कुझु ज़रूरत इन करे हिनखे पेश आई जो मुफ़ाहमत में जे नाले में जेके नसुल परस्त ऐं दहशतगर्द हिन सां इतादी वेठा आहिनि उन्हनि जे चवण ते हिननि जलसे ते पाबंदी आई आहे. कराची में अमन अमान जे बहाली जे लाइ जलसो आहे. अमन जे लाइ जलसो आहे, मोहब्बत जे लाइ जलसो आहे, भाईचारे जे लाइ जलसो आहे. तारीख़ में सिंधी माण्हुनि जंहिंखे मोतबर कयो आहे उहो ई सिंध जो गदार नेतो आहे. अरगूननि तुरखाननि खां वेंदे हिन वक़्त ताईं उहे गदार नेता आहिनि. हिननि हीअ कदम खणी गदारी कई आहे. 22 मई जा कातिल जेके आहिनि आज़ाद आहिनि. दहशतगर्द कराची सॼी खे यरमाल बनाए वेठा आहिनि ऐं हीअ जेका नौकिरी था कनि इहा नौकिरी तमामु हाणे नीच तबियत ते पहुची चुकी आहे, नीच लेवल ते पहुची चुकी आहे. रेड ज़ोन में जिते को पखी पखण पर नथो मारे सघे. तव्हां तसवुर कयो उते उन्हनि रैलीज़ खे प्रोटोकॉल ॾिनो थो वञे, उते उन्हनि खे थधा पाणी था पियारिया वञनि, उते उन्हनि खे जूसिस था पियारिया वञनि. पर जॾहिं सिंध जी वहदत जे लाइ असां हिकिड़ी अमन जूं रैलियूं कढी कराची में दाख़िल थियूं था त असां ते पाबंदी विधी थी वञनि, असांजे रस्ता रोक कई थी वञे ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उन्हनि सां फिट आहे. हेतिरे करे ॾिठो वञे त पीपल्स पार्टी ऐं IMK तव्हांखे लॻंदो हूंदो भई इकठे हिकिड़ी जमायत थी वियूं आहिनि. इन करे हू भरपूर कोशिशि करनि थियूं त सिंध जा आवाम ॿाहिरि न निकिरनि ऐं हू घरनि में रहनि था त जीअं सिंध ते असां कब्ज़ो कयूं, जीअं हैदराबाद कराची मीरपुर खालिस्तान खे खसे करे मुहाजिर सूबो ठाहियूं ऐं सिंध खे इहो बि हक़ ॾिनो खसे वञे. जीअं असांखे मुहाजिर ते जेका तव्हां हटाविया हुआ सिंध में उहो कब्ज़ो कनि, हाणे उहे चवनि था त असांखे अलॻि सूबो खपे, असां उहो हरगिज़ कोन चाहींदासीं. ही हुकूमत वारा जेका भी कोशिश करन त असां जीअं न पहुची सघूं प्रोग्राम मैदान ते त सिंध जो ॾींहुं कीअं बि करे हिते प्रोग्राम में पुॼी रहंदियूं. राति खां पुलिस असांजे घरनि ते चढ़ाई कयो. मूंखे ख़ुदि पुलिस गिरफ़्तार कयो. 4 वॻे मूंखे आज़ादु कयो आहे दड़ी शहर मां. उन खां पोइ असांजा काफ़िला सिंधियाणी तहरीक, अवामी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक जा काफ़िला सवनि जी तइदाद में गाॾियूं जेके असां रवानी थी वियूं जिन खे दमदमे ताईं रोकियो वियो. उन खां पोइ उतां रुकावटूं तोड़ींदा असां जॾहिं ठटो बाईपास पहुतासीं उते बि तमामु सवनि जी तइदाद में पुलिस मौजूदु हुई. उतां असां रुकावटूं तोड़ींदा ढाबे जे वटि पहुतासीं. उते लॻभॻि असांजा 3000 खां मथे अतियूं ऐं अवामी तहरीक कारकुननि खे उते गिरफ़्तार करे विहारियो वियो आहे. हिननि हुकूमतनि सिर्फ़ु असांजे जलसे करे 5 ॾींहं पाबंदी आई आहे ऐं माना इहो इन करे कई अथनि त माना माण्हू हिननि में शरीक न थियनि, प्रोग्राम न थिए, प्रोग्राम खे रुकावटूं करण जे लाइ कलम लागू कया आहिनि. उन जे बावजूद बि असीं सभु हिते पहुची साबित करे ॾेखारियो त सिंधी सभु हिकु मुतहद आहिनि. असांखे राति खां वठी बार इहो चयो वियो त रस्ता बंदि आहिनि, इहो आहिनि त असां राति खां वठी प्री प्लानिंग माना असां तयारी करे छॾी त असांखे माना गबोल पार्क कीअं पहुचणो आहे. असां पंहिंजी प्लानिंग पूरी करे छॾी. गाॾियुनि वग़ैरह जो इंतज़ाम असां राति जो कराए छॾियो ऐं सुबुह असां 8:30 वॻे निकिता आहियूं. हिते असां 2:30 वॻे ते पहुता आहियूं. माना एॾो अधु खां वधीक त माना जिथे असां पहुचूं पिया बार पुछा कहाँ जा रहे हो, क्यों जा रहे हो, क्या बात है. त असां वॾी मुश्किलनि सां रस्ता माना मटाए कीअं हिते पहुचा आहियूं. हमारे जलसे में इनके दफ़ा 144 नाफिज कर दिया है. ये शर्म की बात है. इससे यही साबित होगा कि वो लोग हमसे डर गए. पीपल्स पार्टी क्योंकि लिहाज से अब खत्म हो चुका है. ये फ्लैक्स आपको नजर आ रहे हैं. सबसे बड़ी सबूत हमारे लिए यही है. वॾे वज़ीर सैयद खान